नाज़रीन, PPHIBHU प्लस पंजमोरो बिल्डिंग जे इफ्तिताही तकरीब जा मेहमान ख़ास चीफ एग्जीक्यूटिव जावेद अली जागरानी, CO रियाज़ राहू जो जिन हुआ। उन मौके ते इस्पताल जे सर्विसिंग ॾींदड़ शोबन TB, कारीसाई, कंग जी बीमारी, माउ ॿार जी नशोनुमा जो हिस्सो ऐं लेबार्ट्री जो जाइज़ो वरितो ऐं हर लाॻापियल अमले खां पंहिंजनि ख़िदमतुनि जो अहवाल पुछियो। उन बाद फीमेल मेडिकल ऑफिसर हफ्शा मेमण, मेडिकल ऑफिसर अली रज़ा शाह, डॉक्टर मोहम्मद अली मेमण जिन खेस गुलदस्ता ऐं सिंध जी सकाफ़त अजरक लुंगी जा तोहफ़ा पिणु पेश कया। इस्पताल ऐं अमले जे कारकर्दगी खे ॾिसी इंतहाई ख़ुशी जो इज़हार कयो। उन खां पोइ मैनेजमेंट जी ख़िदमतुनि खे साराहियो। साराहींदे डिस्ट्रिक्ट मैनेजर फलक नाज़ ऐं संदन समूरी टीम खे साराहियो। उन मौके ते कम्यूनिटी स्पोर्ट ग्रुप जे शफ़ी मोहम्मद ॾेतो, गुलशेर उमरानी, इमदाद रिंद, नेक मोहम्मद सोलंगी, अब्दुल हमीद लाखो सां मीटिंग कई। अमले जी कारकर्दगी ऐं मिलंदड़ सिहत बाबति पुछियो। साणस RD मौला बख्श सोलंगी, RDM शहबाज़ मेमण, कोऑर्डिनेटर साइमा मेमण, मॉनिटरिंग ऑफिसर यासिर आराई, अब्दुल हफीज़ भट्टी, MNA सुल्तान धारेजो, मुजीब मेमण, पंजमोरो स्टाफ आबिद सहतो, समीउल्ला ॾेतो, दिलदार खोसो, करीम बख्श रिंद, इमदाद मेमण, गुलशेर काका, हाशिम राहू, मुमताज़ मेमण, अनवर ॾेतो पिणु गॾु हुआ। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट। कुर्बान।